Biology class 9 है chapter 4 lesson 14 cell size surface area and volume ratio जीवगढ़ जी साइज़ जीवगढ़ जो मथाशरो ऐं मिक़दार आउं आहियां बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना अव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे सेल साइज़ सरफेस एरिया एंड वॉल्यूम रेशियो सेल साइज़ जीवगढ़नि जी साइज़ असां मुख़्तलिफ़ जीवगढ़ा पढ़िया आहिनि तव्हां रेड ब्लड सेल वाइट ब्लड सेल या ओस्टियोसाइट हॾनि जा जीवगढ़ा पिणु ॿुधा हूंदा नर्व सेल जे बारे में तव्हां ॿुधो हूंदो इहो बि तव्हां ॿुधो हूंदो त नर्व सेल असांजे जिस्म में ड्रिगन जीवगढ़नि मां हिकु आहे सो मुख़्तलिफ़ जीवगढ़नि जी साइज़ पिणु मुख़्तलिफ़ थींदी आहे मिसाल जे तौर ते हाणे हिकिड़े पासे ॾांहुं तव्हां ॾिसो त तव्हांखे ऑस्ट्रिच एग या चिकन एग नज़र ईंदो हूंदो इहे नेक्ड आय सां ॾिसी सघजनि था असां हिननि खे बल्कीएस्ट सेल्स सॾियूं था इहे ॻरा जीवगढ़ा आहिनि असल में इहो जॾहिं अनफर्टिलाइज़ हूंदो आहे त यूनिसेल्यूलर हूंदो आहे बाक़ी इन अंडे में ॿियो जेको मवाद मौजूदु हूंदो आहे उहा खुराक हूंदी आहे जेका उन जीवगढ़ जे लाइ हूंदी आहे फर्टिलाइज़ेशन खां पोइ इहो मल्टी सेल्यूलर ऑर्गेनिज़म में तब्दील थींदो आहे ईअं वरी जेकॾहिं तव्हां पोइ हिते ॾिसो त कुझु अहिड़ा पिणु जीवगढ़ा आहिनि जेकी वरी नेक्ड आय सां न पर लाइट माइक्रोस्कोप ते ॾिसी सघजनि था जीअं बैक्टीरिया या माइट्रोकोन्ड्रिया आहे ऐं वरी अञा अॻिते जॾहिं तव्हां वेंदो त कुझु वरी अहिड़ा ऑर्गेनेल आहिनि जेकी तव्हांखे इलेक्ट्रॉन माइक्रोस्कोप ते नज़र ईंदा एटम ॾिसो त 0.1 नैनोमीटर जी माप जो थिए थो सो नंढे में नंढो जेको जीवगढ़ो आहे उहो आहे हिकिड़ो बैक्टीरिया जंहिंखे माइकोप्लाज़्मा सॾिबो आहे उनजो डायमीटर 0.1 माइक्रोन मीटर खां 1 माइक्रोन मीटर जे विच ते हूंदो आहे ऐं ॻरा जेके जीवगढ़ा आहिनि उहे बर्ड एग्स आहिनि जेकी लॉन्गेस्ट सेल्स आहिनि उहे कुझु मसिल सेल्स थींदा आहिनि ऐं असांजा नर्व सेल्स जेके आहिनि उहे पिणु ड्रिगन जीवगढ़नि में शुमार थियनि था बाक़ी जेके जीवगढ़ा आहिनि उहे हिननि ॿिन्ही एक्सट्रीम्स जे विच ते थींदा आहिनि कहिड़ियूं एक्सट्रीम्स यानी बर्ड एग नर्व सेल या मसिल सेल ऐं इहे आहिनि वॾा ऐं ॻरा जीवगढ़ा नंढे में नंढा जीवगढ़ा वञी थिया वरी बैक्टीरिया हेॾां ही बैक्टीरिया हेॾां तव्हांजो ही अंडो ऐं विच ते ॿिया जेके बि जीवगढ़ा आहिनि उहे अची वञनि था जिन में प्लांट सेल एनिमल सेल ह्यूमन एग फ्रॉग एग अची वञनि था एक्सट्रीम्स आहिनि बैक्टीरिया ऐं हेॾां बर्ड एग या नर्व सेल अची वञनि था सो जीवगढ़नि जी साइज़ जेका आहे उहा मुख़्तलिफ़ थींदी आहे सेल साइज़ एंड शेप आर रिलेटेड टू सेल फंक्शन जीवगढ़नि जी साइज़ ऐं उन्हनि जी सूरत जीवगढ़े जी सरगर्मीअ सां सिलाड़ियल हूंदी आहे मिसाल जे तौर ते बर्ड एग्स आर बल्कि जीवगढ़ा जेकी अंडो थिए थो पखीअ जो उहो तव्हां जॾहिं सेल ॾिसो था त तमामु वॾो तव्हांखे लॻे थो इहो इन जे लाइ वॾो हूंदो आहे छो त इन जे अंदरि लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट जेकी खुराकी जुज़ा थींदा आहिनि उहे मौजूदु हूंदा आहिनि त इहो जॾहिं सेल वॾो थींदो फर्टिलाइज़ थींदो त उनखे उहो अंदरां ई खाधो मिलंदो ऐं मल्टी सेल्यूलर हिकिड़े बचे जी सूरत में ज़ाहिर थींदो आहे तंहिंजे करे हिन जी साइज़ जो वॾी आहे त यानी इन जो फंक्शन अहिड़ो आहे जो उनजे अंदरि खुराक पिणु रखियल आहे ईअं ई मसिल सेल्स जेके आहिनि असांजा उहे पिणु वॾा थींदा आहिनि ड्रिगा थींदा आहिनि छो त इहे वरी असांजे मुख़्तलिफ़ बॉडी पार्ट्स खे छिकण जो कमु कंदा आहिनि तंहिंजे करे इहे साइज़ में पिणु वॾा थियनि था साॻे तरीक़े सां नर्व सेल्स जेके आहिनि उहे पिणु ड्रिगा थींदा आहिनि इन जे करे इहे ड्रिगा थींदा आहिनि छो त इन्हनि खे बॉडी पार्ट्स जे विच में मैसेज ट्रांसमिट करणो हूंदो आहे सेल साइज़ उन जे फंक्शन खे ज़ाहिर कंदी आहे ॿिए पासे खां वरी स्मॉल साइज़ सेल जी जेकॾहिं हुजे त उन जा बि खोड़ सारा फ़ाइदा थियनि था फॉर एग्जाम्पल ह्यूमन रेड ब्लड सेल्स आर ओनली 8 माइक्रोन मीटर इन साइज़ असांजा जेकी इंसानी रत जा ॻाढ़ा जुज़ा आहिनि RBCs उहे साइज़ में तमामु नंढड़ा थींदा आहिनि इन जे करे उहे नंढड़ा थींदा आहिनि छो त उन्हनि खे ब्लड वेज़ल्स मंझां क्रॉस करणो पवंदो आहे तव्हांजो वञी करे वार नलियूं थियनि थियूं वार बि असांखे नज़र अचे थो उहे कैपिलरीज़ अञा सनियूं थींदियूं आहिनि जिन खे असां वार नली सॾियूं था उन्हनि मंझि पिणु इहे RBC जेके आहिनि गुज़रंदा आहिनि तंहिंजे करे हिननि जी साइज़ तमामु नंढी आहे सरफेस एरिया टू वॉल्यूम रेशियो
हाणे वॉल्यूम रेशियो ऐं सरफेस एरिया जो पाण में ताल्लुक़ कहिड़ो आहे? In relation of their volumes, large cells have less surface area as compared to small cells. मिक़दार जी निस्बत सां वॾनि जीव घरड़नि जी सरफेस एरिया घटि थींदी आहे ऐं नंढड़नि जीव घरड़नि जी सरफेस एरिया वधीक थींदी आहे। हिन तस्वीर में तव्हां ॾिसी सघो था त असां हिकिड़ो वॾो जीव घरड़ो खयो आहे ऐं ॿिए पासे खां असां नंढड़ा जीव घरड़ा खया आहिनि। नंढड़ा जीव घरड़ा ऐं वॾो जीव घरड़ो मिक़दार जे लिहाज़ खां पाण में हिक जेतिरा आहिनि, पर तव्हां ॾिसंदो त हिननि जी सरफेस एरिया जेका आहे उहा मुख़्तलिफ़ थिए थी। वॉल्यूम जेकॾहिं असां मालूम करणु चाहियूं वॾे जीव घरड़े जो, त हुन जे लाइ तव्हांखे हिन जी हाइट, हिन जी विड्थ ऐं हिन जी लेंथ मालूम करे उहा तव्हांखे ज़र्ब करणी पवंदी। मिसाल जे तौर ते हिन जी हाइट जेका आहे उहा बि 30 माइक्रोन मीटर आहे ऐं हिन जी विड्थ जेका आहे उहा बि 30 माइक्रोन मीटर आहे। हिन जी जेका लेंथ आहे उहा पिणु 30 माइक्रोन मीटर आहे। त असां 30 ज़रबिया 30 ज़रबिया 30 कंदासीं त असांखे हिन जो वॉल्यूम मिली वेंदो। वॉल्यूम असां खणूं था 30 ज़रबिया 30 ज़रबिया 30, त इहो असांजो थी वेंदो 3 × 9 3 × 9 27 27,000 माइक्रोन क्यूबिक माइक्रोन मीटर। हाणे इहो वॉल्यूम आहे हिन वॾे जीव घरड़े जो। जेकॾहिं असां हिन नंढड़नि जीव घरड़नि जो वॉल्यूम मालूम करणु चाहियूं त साॻे तरीक़े सां असां हिन पासे खे ॾिसंदासीं, वरी हिन जी विड्थ मालूम कंदासीं, हिन जी लेंथ मालूम कंदासीं। सो हिकिड़ो जेको जीव घरड़ो आहे उन जी तव्हांखे हाइट जेका आहे उहा 10 माइक्रोन मीटर आहे, पर ॿियो मथां पियो अथसि टियों हेठां पियो अथसि। तंहिंजे करे हिननि टिनी जी हाइट जॾहिं असां ॾिसंदासीं त उहा साॻी 30 माइक्रोन मीटर थींदी। सो असां हिन जो वॉल्यूम मालूम करणु चाहियूं त असांजो थी वेंदो 10 ज़रबिया 10 ज़रबिया 10। सो इहो थी वियो 1000 क्यूबिक माइक्रोन मीटर। उनखे ज़रब कंदासीं असां 27 सां, छो त इहे 27 जीव घरड़ा आहिनि टोटल, त असांखे साॻियो ई वॉल्यूम वञी करे मिले थो 27,000 क्यूबिक माइक्रोन मीटर। हिते असां सेंटीमीटर लिखियो आहे, उनखे असां माइक्रोन मीटर करे छॾियूंसि था। हाणे वॉल्यूम जेको आहे उहो ॿिन्ही जीव घरड़नि जो, यानी तमामु नंढड़नि जीव घरड़नि जो ऐं हेॾो वॾो जेको जीव घरड़ो आहे उन्हनि जो वॉल्यूम मिक़दार जेको आहे उहो बराबरि आहे। हाणे जॾहिं हिननि जी सरफेस एरिया ॾिसूं त असांखे मालूम थींदो त उहा कीअं डिफर थी करे। In contrast to the total volume, the total surface areas are very different. टोटल वॉल्यूम जी भेट में जीव घरड़े जो टोटल सरफेस एरिया मुख़्तलिफ़ हूंदो आहे। मिसाल जे तौर ते वॾो जीव घरड़ो आहे, हाणे हिन जो जेकॾहिं तव्हां सरफेस एरिया मालूम करणु चाहियो था त हिन जो सरफेस एरिया तव्हांखे मिलंदो 5400 स्क्वायर माइक्रोमीटर। हाणे इहो 5400 स्क्वायर माइक्रोमीटर हिन जो सरफेस एरिया कीअं मिलियो? ही जेको आहे असांखे क्यूब जी सूरत में हिकिड़ो जीव घरड़ो आहे। क्यूब जा हूंदा आहिनि 6 पासा, हिकु हे, ॿियो ही, टियों हेॾां वारो पासो, चोथों हेॾां वारो, पंजो ही ऐं छहों अहिड़ो ई परियां पासो। इहो समूरो सरफेस एरिया आहे, छो त मथाशिरे खे असां सरफेस एरिया सॾूं था। हाणे सरफेस एरिया मालूम करण जो फार्मूलो आहे सरफेस एरिया इज इक्वल टू हाइट इंटू विड्थ। हाइट बि हिन जी 30 माइक्रोमीटर आहे, विड्थ बि हिन जी 30 माइक्रोमीटर आहे। तंहिंजे करे उन्हनि ॿिन्ही खे पाण में ज़रब कयो त 3 × 3 थी वेंदो 9, 30 30 खे ज़रब कंदव त 30 ज़रबिया 30 थी वेंदो 900। हिकिड़े पासे जो 900 स्क्वायर माइक्रोमीटर सरफेस एरिया आहे, पर सिर्फ़ु हिकिड़ो पासो त कोन्हे को। हिन समूरे जीव घरड़े जो असांखे सरफेस एरिया मालूम करणो आहे त हाणे 6 पासा आहिनि, सो 900 खे ज़रब कंदासीं 600 छहनि सां त 9 छका थी वेंदो 54, ॿ ॿुड़ियूं ॾींदासीं त थी वियो 5400 स्क्वायर माइक्रोमीटर। सो हिन जो सरफेस एरिया असांखे मिलियो 5400 स्क्वायर माइक्रोमीटर। साॻे तरीक़े सां जेकॾहिं तव्हां हिन जीव घरड़े जो सरफेस एरिया मालूम करणु चाहियो त हिन जी लेंथ हाइट खणंदासीं ऐं हिन जी विड्थ खणंदासीं। हाइट हिन जी साॻी 10, विड्थ बि हिन जी 10, सो 10 ॾांहुं थी वियो 100। हिकिड़े पासे जो हिन जो सरफेस एरिया आहे 100 स्क्वायर माइक्रोमीटर, पर हिन जा 6 पासा थींदा साॻे ई तरीक़े सां। सो 100 खे ज़रब कंदासीं 6 सां त असांखे जवाबु मिलंदो 600 स्क्वायर माइक्रोमीटर हिकिड़े इन जीव घरड़े जो सरफेस एरिया। हाणे हिते घणा जीव घरड़ा आहिनि? 27। सो असां हाणे 600 खे ज़रब कंदासीं 27 सां त असांखे हिननि समूरनि जीव घरड़नि जो सरफेस एरिया मिली वेंदो। उहो सरफेस एरिया थी वेंदो 600 ज़रबिया 27 त 16,200 स्क्वायर माइक्रोमीटर हिननि जीव घरड़नि जो असांखे मिलियो सरफेस एरिया। हाणे सरफेस एरिया में हिते ई असांखे फ़र्क़ु मिली वियो। तोड़े जो ॿिन्ही जो वॉल्यूम साॻियो हुयो जीव घरड़नि जो, हिन वॾे जीव घरड़े जो ऐं हिन नंढनि जीव घरड़नि जो, पर हुननि जो सरफेस एरिया तव्हांखे मुख़्तलिफ़ मिलियो। हिन जो सरफेस एरिया असांखे मिलियो आहे घटि 5400 स्क्वायर माइक्रोमीटर
ऐं हिननि 27 जीव गरणनि जो सरफेस एरिया वधीक मिलियो आहे 16,200 स्क्वायर माइक्रोमीटर। जेकॾहिं तव्हां रेशो मालूम करणु चाहियो सरफेस एरिया टू वॉल्यूम रेशियो, त वॾे जीव गरड़े जो सरफेस एरिया असां वॉल्यूम रेशियो मालूम करणु चाहियूं त सरफेस एरिया खे वंड कंदासीं वॉल्यूम सां। सरफेस एरिया वॾे जीव गरड़े जो हुयो 5,400 स्क्वायर माइक्रोमीटर, हुनखे वंड कंदासीं 27,000 सां त असांखे रेशियो मिलियो 0.094। हिननि जो जेकॾहिं असां इहो ई रेशियो सरफेस एरिया टू वॉल्यूम रेशियो मालूम करणु चाहियूं त असांखे मिलंदो 16,200 खे वंड कंदासीं 27,000 सां त रेशियो मिलंदो 0.6। हाणे ॾिसो त वधीक रेशो जेको आहे उहो हिननि जीव गरड़नि जो आहे ऐं घटि रेशो हिन जीव गरड़े जो आहे। सो नंढड़ा जीव गरड़ा जेतिरा हूंदा उन्हनि जो सरफेस एरिया ओतिरो वधीक हूंदो एज कंपेयर टू देयर वॉल्यूम, ऐं जीव गरड़ो जेतिरो वॾो हूंदो ओतिरो वरी उनजो सरफेस एरिया टू वॉल्यूम रेशो घटि हूंदो। इन जो जीव गरड़े जे फंक्शन ते असरु पवंदो आहे। अचो त ॾिसूं उहो असरु कीअं थो पवे। सेल साइज़ एंड वॉल्यूम रेशो। हाणे सेल साइज़ ऐं वॉल्यूम रेशो जो लिहाज़ खां जीव गरड़े जी सरगर्मियुनि ते कहिड़ो असरु पवे थो। वेस्ट प्रोडक्शन एंड डिमांड ऑफ न्यूट्रिएंट्स आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सेल वॉल्यूम। सेल वॉल्यूम जेतिरो वॾो हूंदो ओतिरो खुराकी जुज़नि जी डिमांड बि वधीक हूंदी ऐं उनजे अंदरि खुराकी जुज़ा जो वधीक हूंदा त वेस्ट प्रोडक्शन बि वधीक थींदी। इहो सिधो तालुक़ु रखे थो सेल वॉल्यूम सां। सेल takes up nutrients and excretes waste through its surface cell membrane। ऐं वरी जीव गरड़ो जेकी उहे खुराकी जुज़ा हासिल कंदो या बेकार मादा जेकी उहे ॿाहिरि ख़ारिज कंदो उन जे लाइ उनखे वरी सेल मेम्ब्रेन जी सरफेस खपे, मथाशिरो खपे। यानी जेतिरो मथाशिरो वधीक हूंदो ओतिरा उहे खुराकी जुज़ा बि वधीक हासिल करे सघे थो ऐं बेकार मादा जेके अंदरि पैदा थियनि था उहे बि ओतिरा वधीक ॿाहिरि ख़ारिज करे सघे थो। हाणे जेकॾहिं जीव गरड़ो वॾो आहे त उहो ओतिरी खुराक हासिल न करे सघंदो ॿाहिरां, छो त हुनजो सरफेस एरिया घटि आहे ऐं अंदरां बेकार मादा जेके पैदा थियनि था उहे बि ॿाहिरि ओतिरी तेज़ रफ़्तार सां घणे मिक़दार में ख़ारिज नथो करे सघे एज कंपेयर टू लिटिल सेल्स। So a large volume cell demands large surface area, but as the figure shows, a large cell has a much smaller surface area as relative to its volume than smaller cells have। नंढड़नि जीव गरड़नि खे वधीक मथाशिरो हूंदो, उन्हनि खे सरफेस सेल सरफेस हूंदी आहे, तंहिंजे करे उहे जेके आहिनि जो वधीक खुराक बि हासिल कंदा आहिनि आसानी सां ऐं बेकार मादनि खे पिणु आसानी सां ॿाहिरि वधीक ख़ारिज कंदा आहिनि। तंहिंजे करे जीव गरड़नि जे लाइ आसानी सां कमु करण जे लाइ उन्हनि जी सरफेस एरिया जेका आहे उहा वधीक हुजणु घुरिजे। सेल साइज़ जेतिरी घटि हूंदी ओतिरो जीव गरड़ो वधीक खुराकी जुज़ा हासिल कंदो ऐं ओतिरा बेकार मादा पिणु ॿाहिरि ख़ारिज करे सघंदो, पर उन्हनि जो वॉल्यूम लाज़िम आहे त बराबरि हुजे वॾे जीव गरड़े जो ऐं नंढनि जीव गरड़नि जो। So remember, the membranes of small cells can serve their volumes more easily than the membrane of a large cell। नंढा जीव गरड़ा वॾनि जीव गरड़नि जी भेट में पंहिंजे मिक़दार खे बहितर तरीक़े सां हलाए सघनि था, उन्हनि खे खुराकी जुज़ा बि ॾेई सघनि था ऐं उन्हनि जे अंदरि जेके पैदा थींदड़ बेकार मादा आहिनि उन्हनि खे बि आसानी सां ॿाहिरि ख़ारिज करे सघनि था। Each internal region of the cell has to be served by part of the cell surface। जीव गरड़े जे अंदरि जेको बि ऑर्गेनेल मौजूदु आहे उनखे सेल सरफेस खुराकी जुज़ा मुहैया कंदी। एज सेल ग्रोज बिगर, जीअं जीव गरड़ो वॾो थींदो वेंदो इट्स इंटरनल वॉल्यूम इनलार्जिस, इन जो अंदरियों जेको वॉल्यूम आहे उहो पिणु वधंदो वेंदो। एंड द सेल मेम्ब्रेन एक्सपैंड्स, ऐं जीव गरड़े जी झलीब जेका आहे वॾी थींदी वेंदी। अनफॉर्चुनेटली द वॉल्यूम इंक्रीजेस मोर रैपिडली देन डज द सरफेस एरिया। बदकिस्मतीअ सां ईअं थींदो आहे त वॉल्यूम जेको आहे उहो तकिड़ो वॾी रफ़्तार सां वधंदो आहे, सरफेस एरिया जेका आहे उहा उन रफ़्तार सां कोन वधंदी आहे। And so the relative amount of surface area available to pass the material to a unit volume of the cell steadily decreases। हाणे जेकर ईअं वॉल्यूम वधंदो वेंदो सरफेस एरिया उन रफ़्तार सां न वधंदी, तंहिंजे करे अंदरि जेके ऑर्गेनेल मौजूदु आहिनि उन्हनि खे ओतिरी खुराक बि उन रफ़्तार सां न मिली सघंदी। तंहिंजे करे असां इहो चई सघूं था त नंढड़ा जेके जीव गरड़ा आहिनि उहे पंहिंजनि जीव गरड़नि खे बहितर तरीक़े सां नोरिश करे सघंदा आहिनि। असांजो अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।